नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़बर में ख़बर ॾींदा हलूं त मटियारी में हज़रत मखदूम सरवर नू जी सालियानी साउ सूमर शरीफ के अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाइण जे सिलसिले में इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ अॼु हिकु गॾिजाणी डिप्टी मटियारी सईद मुर्तज़ा अली शाह जी सदारत में थी गुज़री है। गॾिजाणी में दरगाह हज़रत सरवरी नू जे चीफ ख़लीफ़े सईद नूर मोहम्मद शाह, एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 समेत ॿिनि खातनि जे अमलदारनि शिरकत कई। इन मौके ते डिप्टी कमिश्नर मटियारी सईद मुर्तज़ा अली शाह म्युनिसिपल इंतजामिया, सिहत खाते, औकाफ खाते, पुलिस समेत ॿिनि खातनि जे अमलदारनि खे हिदायत कई आहे त हू चीफ ख़लीफ़े सां राब्ते में रहनि, दरगाह ते चिरागा कनि, शहर जी सफ़ाई सुथराई ऐं सिक्योरिटी समेत इंतजामनि खे अॻुवाट मुकमल कनि। हिन सिहत खाते खे हिदायत कई आहे त तबई कैंपूं लॻाइण समेत एम्बुलेंस तैयार रखनि। शहर में मच्छर मार स्प्रे कराइण सां गॾु कोरोना SOPs ते हर सूरत हाल में अमल करायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।